मोहतरम सरदार अनवर सुबो साहब, अनवर नोहानी साहब, महमूद रखानी साहब, आदिल हुसैन कटोड़ साहब व दोस्तों भाई बिल्कुल अनवर नोहानी सही चले तो शहीद फाजिल राहू जे गस से अलग एकड़ो निरालो एकड़ो ॿियनि खां मुख़्तलिफ़ एकड़ो अजीबो गरीब माण्हू शहीद फाजिल राहू जे गस ते हलण जो मक़सद आहे, अनवर नोहानी जो मक़सद आहे तो सियासत तंज़ीम बि मीटिंगूं बि गॾिजाणियूं बि पर वरी रोडनि ते बीहण बि रस्तनि ते बीहण बि आबादकारनि सां बीहण बि घर जा कम करण बि पार्टी लाइ तमाम मजदूरी ऐं हारते वारा कम करण बि चुल्हनि ते पार्टी जे साथनि लाइ देगियूं रधाइण बि झंडा सुबाइण बि झंडनि ऐं पोस्टरनि खे लॻाइण लाइ रंग ऐं लयूं ठाहिण बि ऐं काठियूं कराइण बि ऐं वरी सियासी मीटिंगूं बि सियासी पॉलिसी बि सियासी हिकमत अमली जोड़ण बि वो इन किस्म जो माण्हू हो जेकॾहिं जीअं ज़फर बिरोही या इब्राहिम या लाल खान ये स्टेज ते सॾाया विया आहिनि, स्टेज छॾे वरी पाण साम्हूं पट ते अची वेही रहिया आहिनि, उन्हनि खे को बि हर्ज कोन थो लॻे पंहिंजे जलसे में पट ते वेहण में। ईअं ई दोस्त अली कटोड़ स्टेज ते विहारियो आहे त स्टेज ते हुजे हा, तकरीर कराइणी हुजे हा त तकरीर करे हा, पट ते विहारणो हुजे हा त पट ते वेठो हुजे हा, गस ते विहारणो हुजे हा त बिना फर्श ते कुझु विछाइण ते खट ते वेही रहिया, लॉन्ग मार्च में पंधु हलणो हुजे हा त पंधु हलंदो वञे हा, वरी जे चइजे असां तूं लॉन्ग मार्च ते पांधियण लाइ वञी पा बिरयानी जूं थेलियूं उन्हनि थेलियुनि में विझी उन्हनि खे रबड़ जो बैंड विझी हाणे विराए त उहो विराया, जे चइजे सत संध्याणी तरीक़े जे भेनरुनि खे हिन ड्रम मां गिलास पाणी जो भरे उन्हनि खे प्यारींदो अचे हा। छाकाणि त हू पाण खे सियासी अॻवान या सियासी कारकुन या लीडर कोन सम्झंदो हो, हू पाण खे सिंध जो सिपाही सम्झंदो। आउं हिन क़ौम हिन वतन जो सिपाही आहियां, जेका सिपाहीअ खे क़ौम हुकुम ॾींदी हुन ते अमल थिए। 2013 में इलेक्शन हुई हैदराबाद में, उन इलेक्शन में जेका ड्यूटी विराई वई हेडक्वार्टर ते, उन में असांजे साथी दोस्त अली कटोड़ ते आरिफ ज़मूर ते बुनियादी जिम्मेदारी रखी वई त हू झंडा ठाहींदा बि, आरिफ ज़मूर झंडा सुबंदो बि, उन्हनि जूं काठियूं बि थींदियूं ऐं वरी हाला नाके वटि जेका पार्टी जी ऑफिस हुई उनखे बि दोस्त अली कटोड़ खे संभालणो आहे, गुलाम हैदर बाबल सां गॾिजी पंहिंजे साथी सां, ऐं हुन उहा ज़िम्मेदारी निभाई। रोज़ शाम जो हेडक्वार्टर ते रिपोर्ट बि, झंडा बि, काठियूं बि, बंदोबस्त बि, लाउड बि, घिटिन में वर्क बि ऐं ऑफिस जो इंचार्ज बि, ऐं हू महीने ताईं पंहिंजे घर न वियो, ॻोठ मोटी न वियो। पार्टी जी पॉलिसी मेकिंग में हुनजो अहम किरदारु हो। मुझे लाइ फख्र ऐं एज़ाज़ जी ॻाल्हि आहे त आउं अॼु पंहिंजे हुन अज़ीम साथी दोस्त अली कटोड़ जे वरसीअ में हाज़िर थियो आहियां। इहो मुंहिंजे लाइ हिकिड़ो एज़ाज़। दोस्तों, तव्हांजे ज़रिए आउं अॼु कुझु बुनियादी कम जूं ॻाल्हियूं सदरे माण्हुनि सां करणु चाहियां। बुनियादी नारे बारे शहर जलसे तकरीर ताड़ी दाद बाद खे छॾे करे कुझु कम जूं। ॾिसो, शयुनि खे ॾिसण जा ॿ तरीक़ा। हिकिड़ो शयुनि खे मसइलनि खे मोड़ण जो तरीक़ो आहे जुगाड़ वारो। जुगाड़ लफ़्ज़ ॿुधो आहे, जुगाड़ करे वठ बाबा, टायर ख़तम आहे बाबा, जुगाड़ करे वठ। जुगाड़ करे वठ माना पंचर पंचर हणी जेसीं टायर हलण जहिड़ो कोन्हे, फ़िलहाल जुगाड़ करे वठ। माना फ़िलहाल त पिता हितां त छॾंदासीं, ॿेराणी मां पुॼूं टंडे आदम, पोइ ॾिसंदासीं। जुगाड़ करे ख़बर आहे टंडे आदम खां अॻियां टायर कोन हलंदो, पर फ़िलहाल जुगाड़ करे वठ, टंडे आदम पुॼो।
बाबा लूण घणो पइजी वियो आहे बोड़ में दाल में खारी अब जुगाड़ करे छा कर वधीक पाणी विझी विझीस ॿ टे वटा पाणी जा भरे थोड़ी छिटी थींदी रब वांगुरु थी पर लूण जो असर घटिजे थो जुगाड़ थी वियो जुगाड़ उहा परमानेंट कोन हली सघंदी फिलहाल जुगाड़ करियो जुती टुटी वई आहे फिलहाल जुगाड़ हाणी कोको वोको कोको पेर में लॻंदो पर हाणे होसि ताणी पुॼूं जुगाड़ कर ये जुगाड़ ठीक है जुगाड़ कबो आहे ज़िंदगी कबो ज़रूरी है जुगाड़ ज़रूरी है जुगाड़ खां सवाइ कमु कोन टायर वाकई पंचर थी वियो आहे त जुगाड़ त करिणो पवंदो पर वो जुगाड़ परमानेंट हलंदो इहो सवाल आहे उन जुगाड़ वारे टायर ते कराची वेंदो ईंदड़ 2 साल गाॾी हलाईंदो एम्बुलेंस में लाश खणो पिया वञो या बीमार मरीज़ खयो पिया वञो उन जुगाड़ वारे टायर ते खणी वेंदो पेपर ॾियण पिया वञो पोइ कोको निकतल जुती पाए वेंदो सदी नसी पेपर ॾियण पुट जी शादी है धीअ परणाई तो उहा जुगाड़ वारी दाल खाराईंदो 4 वटा पाणी विझी हुनखे त महिमाननि खे त हाणे लूण छिटो करे था खारायूंसि रातो की मानी है उनखे तए ते वरी गरम करे जुगाड़ करे महिमाननि खे खाराईंदो तंहिंजे करे जुगाड़ किन जाइन ते हले थी ठीक है वैसे जुगाड़ सदी माण्हू जुगाड़ कनि पिया 70 सालनि खां लॻा पिया जुगाड़ था कयूं आए वॾेरो या फलाणो MLA MP आए वॾो हरामी पर जुगाड़ करे वरी फिलहाल हिन सां गॾिजी हल फिलहाल कमु हलायूं था आयो हली आयो जुगाड़ था कयूं केतिरो वक़्तु जुगाड़ कंदो सवाल इहो आहे ॾिसो तव्हांजी उस्ताद जो जूची आहे टंडे आदम स्कूल आहे टंडे आदम में आहे जाम नवाज़ ऐं बायोमेट्रिक आहे सुबुह जो 8 बजे अंगूठो थो लॻे या 8:30 बजे स्कूल पुॼणो आहे पगार बंदि थी वेंदी हाणे डोड़ी पुॼो था ऐं सद रुगो ॿहिराणी जे माण्हुनि खे मुखातिब न आहे सॼी सद खे बि मुखातिब थिए रिकॉर्ड थो थिए त हाणे स्कूल हिकिड़े ॾींहुं निकितो वेन निकिरी वई 9 बजे पहुता उते बायोमेट्रिक बंदि थी वई पगार रुकी या ॾंढ पइजी वियो वरी ॿिए ॾींहुं निकितो थोरो सवेल भरो निकितो पहुची वियो 3 ॾींहुं वरी लेट थी वियो वरी बायोमेट्रिक जो टाइम हलियो वियो वरी मोकल लॻी वई गैर हाज़िरी लॻी वई हाणे जो हल छा तव्हीं हल इहो था ॻोल्हियो तव्हीं जेके सिंध जा माण्हू आहियो इन ॻाल्हि जो हल उहो उस्ताद इहो थो ॻोल्हे कहिड़ो ॻोल्हे थो त हाणे 8 जे बजाए 7:30 निकिरंदुसि वेन वारे सां तहक़ीक़ात रखंदुसि चवंदुसि थोरो 2 मिंट मुंहिंजे लाइ गाॾी झलींदो कर सवेल भरो पंधु निकिरंदुसि कंहिं ॿिए खे चवंदुसि त वेन वारे खे रोकजई जेसीं आऊं अचां इहे आहिनि तव्हांजा जुगाड़ पर जेकॾहिं मलेशिया जो माण्हू हुजे लंडन जो माण्हू हुजे बॉम्बे जो माण्हू हुजे दुबई जो माण्हू हुजे लाहौर जो हुजे कराची जो हुजे इस्लामाबाद जो हुजे पेशावर जो हुजे उहो जुगाड़ इहो कोन कंदो त सुबुह जो 7:30 डोड़ी पुॼां ऐं पोइ वेन कान निकिरंदी हू चवंदो तव्हां किस्तुनि ते मोटरसाइकिल सिखां पंहिंजी गाॾी फटफट जो हथ कयां इहो जेको रोज़ अज़ाब आहे त मूंखां वेन निकिरियो थी वञे ऐं मुंहिंजी पगार 45-50 हज़ार आहे बायोमेट्रिक जे करे मुंहिंजी नौकिरी थी वञे हाणे उनजो हल इहो आहे त आउं फटफट जो वठां पंहिंजे मोटरसाइकिल ते सवेल निकिरां गाॾी छुटण जो ख़दशो न हुजे तव्हांजो जुगाड़ आहे त असीं 15 मिंट पहिरीं निकिरंदासीं वेन खे डोड़ी पुॼंदासीं ईंदड़ 20 साल तव्हांजी जुस्तजू वेन ते डोड़ण जी लॻी पई हूंदी कॾहिं वेन निकिरी वेंदी कॾहिं पुॼी वेंदो कॾहिं आंगूठो लॻंदो कॾहिं आंगूठो ईंदड़ 20 साल हिन टेंशन में पिया गुज़ारींदो 20 सालनि खां लॻा पिया हूंदो कमांद पिया थो थींदो कमांद जो अघु कोन थींदो पोइ कमांद पिया थो थींदो पोइ महीनो तव्हांखे कमांद जो अघु कोन थींदो पोइ कमांद जेको मण आहे सो सुकी अधु मण वज़न करे वेंदो पोइ शुगर मिलनि वारनि खे गीसियूं मिंथूं तव्हांजूं हर साल अक्टूबर नवंबर खां शुगर मिलनि खे गीसियूं ऐं मिंथूं शुरू थींदियूं वरी चवंदा त अघु वधायूं था वरी चवंदा कोन था वधायूं वरी वधायूं था वरी कोन था वधायूं पोइ तव्हां वॾेरनि खे मिंथूं पिया कंदो पोइ आबादगार अॻुवाणनि खे अघु महांगो मिली वेंदो पोइ आबादगार अॻुवाण हथ कढी भॼी वेंदा कुझु वक़्त खां पोइ तव्हांजो कमंद सुकी वेंदो तव्हीं जुलूस पिया कढंदो जुलूस कढी थकिजी वेंदो नेठ कमंद ख़तमु थी वेंदो सीज़न पूरी थी वेंदी 10 सालनि खां इहो किसो हले पियो हर साल पर हू फार्मूलो कोन था कयो कहिड़ो त फटफट जो वठां वेन मां हथ कढी त या त कमांद पोखणु छॾियो वरी ॿियो को धंधो दाड़ी कयो
या त इन्हनि कमांड के अघनि ते ब्लैकमेल कंदड़ हुकूमत जो तख्तो ऊंधो करे छॾियो, इन्हनि खे घर मोकिले छॾियो ऐं हिकिड़ो मुतबादल निज़ाम खणी अचो जो तव्हांखे ब्लैकमेल न कनि। हर साल अक्टूबर ऐं नवंबर में वेही गीसी कंदो, पोइ बयान ॾींदो, सुहेल अनवर सियाल आबादगंज सां इंसाफ वरी तव्हांखे ॿुधाईंदा चवंदा फलाणो कम बि जान खान करे वरी फ़ैसिलो बि जान खान करे। हाणे तव्हांजी बेड़ी बोड़े तव्हांजे छातीअ में छुरो हणण वारो ज़रदारी साहब ऐं वरी ज़रदारी साहब नोटिस बि अचे थो। गाड़ी मुंहिंजी चाड़े ॿार बीठो हुजे न मथां गाड़ी चाड़े वञा वीगो वारी चिपे, पोइ वरी ॿार जा माइट रोईंदा अचनि, उनखे चवां आऊं तव्हांजे ॿार जे चिपजण जो नोटिस थो अचे। गाड़ी हलाई मुंहुं पे, ॿार खे चिपियो मुंहुं, ॿार फतके पियो, हुनखे अस्पताल कोन थो खणी वञा, वरी आऊं लही चवां ख़बरदार ॿार खे हीअं चिपबो आहे। अड़े हैफ़ कोन अथव ॿार वीचारे खे हीअं, अड़े गाड़ी हलाई मुंहुं पे, चिपियो बि मुंहुं आहे, आऊं कंहिंखे पियो चवां त हैफ़ हुजे। शुगर मिलूं ज़रदारी साहब जूं, हुकूमत ज़रदारी साहब जी ऐं बिलावल साहब जी, उहे वरी नोटिस पिया वठनि। ज़रदारी साहब नोटिस पियो अचे, सख़्त नोटिस अची छॾी, बिलावल सख़्त नोटिस अची छॾियो त उस्तादनि ते तशद्दुद छो थियो आहे। हुकूमत हुनजी, हुकूमत हुनजी, वज़ारत दाख़िला हुनजी, पुलिस हुनजी, असेंबली में माण्हू हुनजा, सेक्रेटरी हुनजा, डीसी हुनजा, एसएसपी हुनजा, एसएचओ हुनजा, से वेठा कुटीन, उस्ताद पिया कुटजनि, आबादगार पिया कुटजनि ऐं ज़रदारी साहब नोटिस पियो अचे। जहिड़ो हिते हुकूमत का नवाज़ शरीफ़ जी आहे सिंध हुकूमत, या हिते को पीटीआई जी हुकूमत आहे, या का जमात इस्लामी जी हुकूमत आहे, या कोई एमक्यूएम जो वज़ीर आला आहे, कोई एनपी जो वज़ीर आला आहे, को क़ौमी अवामी तहरीक जो वज़ीर आला रखियल आहे, को एसपी जी बदली हिते को ताहिर कादरी कई आहे, हिते को मालिक बलोच कई आहे, को हासिल बिलंजे कई आहे, के ॿिए अची कई आहे, के असफाद यार वली अची कई आहे। हुकूमत संदन कुटीन पर हू त वॾा हरामी आहिनि, पर अफ़सोस त पाण कया आहे जो पाण वरी हुननि जो दलील ॿुधूं था। बाबा ज़रदारी साहब नोटिस वठी छॾियो, वाह सही वाह। एसएचओ अंदर माण्हू खे लाकअप में कुटे पियो, तव्हीं अची पुछो त छो पियो कुटी, जे बिल्कुलु आउं नोटिस थो वठां त छो पियो कुटिजे। पाण वरी अंदर ॿ दौर खे पांदर हणियो, जूता हणियो, हुनजी रड़ पई पए कैदीअ जी, वरी चवां कैदी खे मारी पियो, चई सख़्त नोटिस थो वठां, कैदी खे छो पियो मारियो। ऐं वरी माइट चए वाह वाह शाबाश हुजे एसएचओ साहब खे, वरी बि नोटिस त वरितो अथसि। अदा वॾी महिरबानी एसएचओ साहब जी, नोटिस वरितो अथसि। इहे अख़बारी साहब वेठा आहिनि, हिननि खे मालिक कढी करे नौकरी मां, जे बाबा वञो काविश मां, सिंध एक्सप्रेस मां, इब्रत मां, अवामी आवाज़ मां, सिंध टीवी मां, केटीएन मां, आवाज़ मां, महराण मां, धरती मां, फलाणे मां, जीजल मां कढी वठोसीं। पोइ वरी जेको कढण वारो हुजे सो वरी अख़बार जो मालिक चए अच्छा तोखे अख़बार में कढियो वियो आहे, ऐं सख़्त नोटिस थो अचे। वरी साहब जी ख़ुशकीअ जी प्रेस क्लब वारे खे ॿुधाए त जंहिं मालिक मूंखे कढी छॾियो न, उन वरी नोटिस वरितो आहे त मूंखे कढियो वियो आहे। मां खे चयो मानी ॾे, मां चयो मानी काथे आऊं छो, बाक़ी आऊं नोटिस थी वठां त तोखे मानी कान मिली आहे, सख़्त नोटिस थी वठां तोखे मानी कान मिली आहे। अब अमा मानी ॾे बुख थो मारां, चए मानी आई कान्हे, अमा पोइ ज़ुल्म आहे, चए नोटिस थी वठां तोखे मानी कान्हे, सख़्त नोटिस थी वठां। वरी पिणस खे अबा मानी कोन थी ॾे, पिणस आऊं सख़्त नोटिस थो तोखे मानी कोन मिली आहे, सख़्त नोटिस। अवा लंघड़ मरे थो सां चए असां मेरी नोटिस वठी छॾियो आहे, तोखे न जा खपे, मानी कान्हे पर असां मेरी नोटिस त वठी छॾियो आहे, असां नोटिस वठी छॾियो आहे। आबादगार कुटजनि पिया, नोटिस वरितो वियो आहे, नोटिस ॾियो बसि फर्स्ट क्लास। तव्हांखे नोटिस खपंदो न, नोटिस वठी करे कल्ह चयो अथसि त आबादगारनि सां वॾो ज़ुल्म आहे, शुगर मिलूं मुंहिंजूं कोन्हनि। अब तुंहिंजूं कोन्हनि कंहिंजूं आहिनि ॿुधाए भला, खणी शुगर मिलूं तुंहिंजूं आहिनि ई कोन। पोइ अनवर मजीद अलाए कंहिंजो माण्हू आहे, ओमनी ग्रुप अलाए कंहिंजो आहे, केरु तव्हांजा माण्हू कोन्हनि न। पोइ विच जेल में अनवर मजीद खे, तुंहिंजो माण्हू आई कोन्हे शुगर मिलण वारो, अनवर मजीद तव्हांजो माण्हू कोन्हे, कोन्हे मदीस आबादगारनि जो नोटिस वरितो अथई विच जेल में अनवर मजीद खे। टीचर्स ते तशद्दुद करण सां तव्हांजो वास्तो कोन्हे, कर सेक्रेटरी एजुकेशन खे बरतरफ़, वज़ीर तालीम तव्हांजो कोन्हे, कयोसि बरतरफ़, कैबिनेट मां कढोसि। लेडी हेल्थ वर्कर्स ते तशद्दुद करण वारा तव्हांजा माण्हू कोन्हनि, सेक्रेटरी हेल्थ खे बरतरफ़ कयो, वज़ीर सिहत खे हटायो, तव्हांजा माण्हू कोन्हनि न। को ॿियो पियो ज़ुल्म करे, को नरेंद्र मोदी आयो आहे, को डोनाल्ड ट्रम्प आहे, हुनजी हुकूमत आहे, उहे माण्हुनि खे कुटीनि पिया, हुननि जे ख़िलाफ़ नोटिस पिया वठो। हाणे इहा ॻाल्हि तव्हांखे सम्झ में कान थी अचे, मूंखे सम्झ में कान थी अचे, या तव्हीं सफ़ा के मत जा मूड़ा आहियो, सिंध जा माण्हू अकुल खां पैदल आहियो, ॻाल्हि सम्झो कोन था। बतायो फ़क़ीरो तो वियो कंहिं जाइ ते,
का पाक जाइ तो ओॾां वञी उन जाइ ॾांहुं मोह करे पेशाब करण लाइ पोयां निकितो अंदरां उहो मौलवी साहिबु तो अची ॾिसईंसि उन वरी ॾिठो कावड़ लॻसि तो वरी वताए जे मथां बि वताए ते मुटणु शुरू कयो हुन बि मुठी तंग कयो हुन बि मुठी तंग कयो ॿई उथिया वताए चयसि चरिया खरिया 80 पयूं पर ही सही सदी भेण चो तई हाणे मारीन बि तव्हांखे पिया नोटिस बि तव्हांजो पिया वठनि तव्हांजो कमांड बि सुकाए छॾियऊं तव्हांजा स्कूलनि जा उस्ताद खुटजनि पिया तव्हांजो लेडी हेल्थ वर्कर्स मोचड़नि जे ज़ीपट में आहिनि तव्हांजा ॿार थर में कणिक जी बूण मां कणिक कढियो वञनि हुन में मिची विझो ॾेई वञनि उहे मिची वेठा खाइनि हुन में ॿार मरनि पिया वरी ॿार मरण ते दाऊं थियूं कनि माण्हू त क़ाइम अली शाह ऐं मुराद अली शाह चवनि था त दाइन खां ॿार था ॼणायो इन करे मरी था वञनि ऐं ही जेके सिंध जा वज़ीर आहिनि सभु इहे दाइन में कोन्हे इहे लंडन जी अस्पतालनि में जावा हुआ जेके असांखे हुकूमत पिया कनि इन लाइ न्यूयॉर्क जूं दायूं कोन हुयूं न्यूयॉर्क जूं डॉक्टराणियूं हुयूं बुख में पाणी आई कोन्हे दरिया सुको पियो आहे स्कूलनि में पढ़ाई कान्हे अस्पतालनि में इलाज कोन्हे हेपेटाइटिस प्रोग्राम खाली वियो सिंध सां जेको हशर सोचियो अथव हेपेटाइटिस प्रोग्राम सिंध जो अमीर तरीन प्रोग्राम आहे जंहिंमें जेको माण्हू ईंदो आहे खरबपति थी वेंदो सिविल हॉस्पिटल सिंध जे जूं MS जूं पोस्टूं विकामनि थियूं 5-5, 10-10 करोड़ ॾेई MS थो अचे सिविल हॉस्पिटल जो EGO एजुकेशन डायरेक्टर कॉलेजिस तइलीमी इदारनि जा सरबराह 5-5, 10-10 करोड़ ॾेई अचनि था ऐं लुटी वेठा हाणे तव्हीं चओ था जुगाड़ इहो था कयूं सिंध जा माण्हू चवनि था जुगाड़ इहो था कयूं तॾहिं खे ठगे पंहिंजी शादी में था वठी अचो MNA MP सिंध जी त भींग करे छॾी अथसि पर MNA MP मुंहिंजे पुट जी शादी में ईंदो 500 रुपया कुओ ॾेई वेंदो 1000 रुपया कुओ ॾेई वेंदो मुंहिंजो SHO ते पाड़े वारनि ते दबदबो थी वेंदो अज़ान आहे 2 मिंट इंतज़ार था कयूं अज़ान जे एतिराम त जुगाड़ इहो था कयूं फार्मूलो इहो ठाहियो अथव तव्हां त MNA MP खे वठी अॼु शादी में मुंहिंजे पुट जे आयो कुओ ॾेई वियो स्टेज ते वेठो मुंहिंजो मसइलो त हल थी वियो मुंहिंजो त जेको बिजली जो कुंडो लॻो पियो आहे सो लॻो पियो हूंदो ऐं मुंहिंजे भाइटे जी बदिली कान थींदी बाक़ी ॿी सिंध वञी धूड़ पाए मुंहिंजी जेका न्याणी या भाइटी या नो लेडी हेल्थ वर्कर आहे हुनखे पघार मिलंदी ॿियूं 1000 वञी धूड़ पाईंदी मुंहिंजो कमांड त फलाणी शुगर मिल इंडेंट ॾेई खणंदी ॿिया आबादगार वञी धूड़ पाईंदी आहे जुगाड़ पोइ ईंदड़ साल वरी टंगिया पिया वरी पिया कयल जो अदीब शाइर टंगिया पिया आहिनि कंहिंखे ॾियनि था कंहिं सेमिनार में तकरीर जी लालच उहो अदीब शाइर हुते टंगियो पियो आहे कंहिं परॾे में रहंदड़ न्यूयॉर्क लंडन में रहंदड़ सिंधी खे हिते अचण ते कंदा दावत सिंधी हमरा निकितो न्यूयॉर्क मां आयो लंडन मां उहो रहे थो ॿाहिरि एयरपोर्ट ते हुनखे वज़ीर जी गाॾी रिसीव करण वई हू जेको लंडन मां हिते अचे आहे लावारिस थी था लही एयरपोर्ट था वञे पंहिंजे ॻोठ जाम नवाज़ ऐं जुगशाही ऐं टंडे बागे ऐं वाई पांदी उनखे एयरपोर्ट ते वज़ीर जी गाॾी रिसीव कयो चई साईं वज़ीर साहिब तव्हां वटां न्यूयॉर्क ह्यूस्टन ऐं लंडन मां घुमी वियो वाशिंगटन मां साईं गाॾी मोकिली आहे वठी वियुसि राति जो वज़ीर साहिब मानी खाराई चिकन टिक्का ॻाढ़े रंग जूं बाटलूं गिलास उहे आया परॾेही कारे रंग जूं बोतलूं आयूं हमरा ॿ टे ढोकाया टिक्का खाधऊं ॿूटियूं आयूं सिजियूं आयूं वज़ीर सां फोटू कढायूं चऊं साईं वज़ीर साहिब तॾे जो ख़ान सिंध जी ॿेड़ी ॿोड़े छॾी छा कई पैसा खाई वियो ॿियनि खां चङो फार्मूलो चइबा ही फलाणो परू चांदियो जेको आहे अली गौर खां बहितर बकादार छा आहे उहो मोहब शीदी खां बहितर मोहब शीदी फलाणे धाड़ियल खां बहितर कमांडो शेख खां बहितर कमांडो शेख फलाणे का बेहतर राम जी कोहली का बेहतर मशहूर धाड़ेलो को राम जी कोहली को बकादार शाह को मोहब शीदी अब सब धाड़े न हुन माशाल्लाह 122 माण्हू मारिया हुआ हिन 119 मारिया हुन का भलो ही वज़ीर जेको आहे सो भलो आहे तॾहिं जो ख़ान आहे मेहमान नवाज़ आहे सही किताब को पढ़ियल आहे को शाइरी थो ॿुधाए को मानी ठाराई पल्लो सेल हाणे परॾे मां सिंधी जेको आयो अमेरिका मां लंडन मां उनखां असीं उमेद रखे वेठा आहियूं उहो सिंध जे दर्द में रोज़ जो सोशल मीडिया ते पोस्टूं रखंदो आहे उनजो मयार आहे सिजी सही ठाराई चंडे आदम मां सिजी घुराई
सिजी लाजवाब ॿियो सियल वाड़ीअ ते सियल पलो वाड़ीअ ते सियल मथां वरी ॿुधाईंदा आहिनि हीअं अछो कपिड़ो ॿधी मूंखे शर्म पियो ईंदो चवंदा आहिनि ॻाल्हाईंदा मीर साहब का खिल महकू में आंदी आहे मूंखे फिकाई पई थींदी आहे मूंखे फिकाई पई थींदी आहे त सिंधी लंडन अमेरिका न्यूयॉर्क ऑस्ट्रेलिया मां आयो आहे सो ॿुधाए पियो संदड़ी मलमल में सही पल्ले खे वेड़बो आहे पोइ हुनखे देगड़े में विझी वाड़ीअ जे हेठां रखबो आहे पोइ वाड़ीअ जे तव ते पचंदी आहे उन सां वरी बियर जेको फलाणे मुल्क खां ॿाहिरि हेनिकेन हिते महांगो थो मिले उहो घुरायूं उन जे मथां वरी फलाणी शइ हुई पोइ असीं सॼी राति कचहरी उन में वरी 2 गुलूकार घुरायूं हिकिड़ो थर जो उन गज़लूं ॿुधायूं हिकिड़े वरी क़ौमी गीत ॿुधाया शेख अयाज़ जा पोइ सॼी राति कचहरी हुई सुबुह जो भरिसां 11-12 बजे वञी सुता आहियूं 4-5 बजे उथिया आहियूं वरी दावत शुरू अहिड़ा वज़ीर हेड़ा MNA हेड़ा ज़रदारी साहब हेड़ा सेनेटर लाजवाब माण्हू पोइ वरी सेमिनार में असांखे वठी विया मोहन जे दड़े ते उते मोहन जे दड़े ते असांखे ज़बरदस्त मंज़र ॾेखारियूं पोइ असांखे थर वठी विया सेमिनार पोइ असांखे मकली घुमाइण वठी विया पोइ असांखे कोटड़ी जो किलो ॾेखारियूं पोइ उते कोटड़ी जे किले ते गोरख जे मथां राति जो वरी मानी जो बंदोबस्तु थियलो गोरख ते सॼी राति हिकु ग्रुप फोटो ॾिसो पोइ ग्रुप फोटो ॾिसंदव हिकिड़ो हिते दानेश्वर ॾिठो हिकिड़ो ठग दानेश्वर उनजे भरिसां ॿियो ठग दानेश्वर वरी उनजे कुले ते हथ रखी चो ठग दानेश्वर उनजे कुले ते हथ रखी चौथो ठग दानेश्वर 8 करप्ट दानेश्वर उन्हनि जे विच में हिकिड़ो वरी ब्रोकर ज़रदारी जी सूबाई हुकूमत जो कुलनि ते हथ चन साईं यारी बाशी जो हमरा मुड़ुस माण्हू आहे ॿिए त यारनि कमनि सां कहिड़ा लेखा यार जी यारी खे ॾिसबो आहे यार जे कमनि खे नाहे ॾिसबो हिन सां असांजी पुराणी यारी आहे तोखे सालगिरह जी मुबारक वरी सालगिरह जी मुबारक हाणे इहो लश्कर तव्हां पैदा कयो आहे सिंधियुनि वरी अखबारी साहब जी उन्हें घुराईंदा वरी अजरक पाराईंदा वरी टोपी पाराईंदा वरी जो इंटरव्यू थींदो वरी उन जे कमनि जो ज़िक्र थींदो वरी वो पर्दे पुॼंदो पोइ वरी पर्दे में न्यूयॉर्क में वाशिंगटन में ह्यूस्टन में लंडन में ब्रेडफोर्ड में मैनचेस्टर में सिडनी में मेलबर्न में टोरंटो में वैंकूवर में कॉन्फ्रेंस हूंदी उते वरी ही करप्ट वज़ीर ईंदो वरी उनखे अजरक पाराईंदा हितां जो भताखोर ईंदो जेको हिते मायूं मारे क़त्ल करे ते सभिनी मायुनि खे कुही फिश फार्म प्लाट ज़मीनूं उहो टोपी पाए पेट कढी उते वरी अजरक पाए वरी बीहंदो उनखे वरी महिमान ख़ासि करे भताखोर खे विहारींदा पोइ वरी चवंदा भताखोर था जॾहिं असीं विया हुआसीं तॾहिं पंहिंजे तलाउ जी मच्छी खाराई वई हाणे भताखोर जो तलाउ हूंदा न असीं त रस्ते में सिकंदा ज़ैतून ॾिसंदा पवंदा आहियूं पा ज़ैतून वठूं या न वठूं हुननि वटि त मच्छियुनि जा तला आहिनि मच्छियुनि जे तलाउनि मां मच्छी खारायूं पोइ वरी परदे मां हिकिड़ा ॾींहुं वेंदा हुननि पीपलनि ना ॿिया वरी करप्ट भताखोरनि जे उतां उते वरी उन्हनि जी सालगिरहूं मल्हाइबियूं उते उन्हनि खे अजरकूं पाराइबियूं जेके सिंध जे हर दुकान खां भतो वठनि जेके सिंध जे हर कारोबारी पेट्रोल पंप ऐं बिल्डर खां 50-50 हज़ार महीनो वठनि त 4-4 भताखोर मुलाज़िम रखायूं जेके सिंध जे हर वापारीअ खां भतो वठनि जेके न्याणियुनि जे जायुनि ते कब्ज़ा कनि जेके ज़मीननि जे मुआगनि जे नाले में उन्हनि खे लुटीनि जेके मज़लूम माण्हुनि जे 20 एकड़ ज़मीन वठी फिश फार्म जे नाले ते कब्ज़ो करे वञनि जेके कमान ते सौदेबाज़ी कनि जेके राति जो स्याहीअ में वञी हुकुमराननि जे औताकनि ते वेहनि ऐं कराची जे क्लिफ्टन में उन्हनि गीसियूं कनि उहे वरी वेंदा उहे भताखोर उहे वरी चवंदा क़ौम ख़ातिर जंग थींदी क़ौम ख़ातिर को कंप्रोमाइज़ कोन थींदो सिंध ख़ातिर विढ़ंदासीं ऐं ही वरी सभु जी हुजूरी में डिशूं पिया खाराईंदा ॿी मख़लूक हुई टी मख़लूक तव्हांखे 1000 साल प्रोग्राम ॿुधाईंदी 2000 साल अॻु में हीअं थियो 8000 साल अॻु में दुनिया हीअं हुई 10000 साल अॻु में हीअं हुई ऐं 10000 साल पोइ हीअं हुई हींअर छा आहे उन्हनि जो बोतल 10000 साल अॻु में हीअं हो 20000 साल अॻु में हीअं हो 1857 जी जंग आज़ादी में जनरल बख्त खान ही कयो मोहम्मद अली जिन्ना गांधी ने ही ॻाल्हियूं ॿोलियूं थियूं मौलाना मोहम्मद अली जोहर ही कमु कयो फलाणो जेको आहे भगत सिंह उन ही कयो नेताजी सुभाष चंद्र बोस ही कयो कामरेड किमल सिंह जे पीउ जो नालो छा हो जेनी मार्क्स जे घर में कपिड़ा ही हूंदा हुआ ल्यू खोलान ही कंदी हुई क्रोप्स्काया लेनिन जी कचहरी ही थींदी हुई फलाणो चंगेज़ खान हीअं निकितो चे गोवेरा हेॾां वियो शावेज़ ही कयो ईरान ऐं तुर्की जा तलकट फलाणा आहिनि रूस ऐं चीन में ही इख़्तिलाफ़ पिया हलनि अमेरिका ऐं कैनेडा हिन मामले में गॾु आहिनि 500 सालनि खां पोइ तेल ख़तमु थी वेंदो 1000 सालनि खां पोइ हिकिड़े पासे ॿुधायूं चऊं हिकिड़े पासे लेक्चर ॾिनो त चऊं त जेके फ़ोन जा मथे सैटेलाइट जे फ़ोन जा जेके सिग्नल्स आहिनि त दुनिया में मोबाइल वधी वेंदा पोइ सिग्नल हिक ॿिए सां टकराइबा पोइ दुनिया तबाह थी वेंदी
ये खबरूं कूड़ियूं अथरा जूं ठगी वारियूं ॻाल्हियूं ॿुधाए 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 माण्हुनि खे चूतियो बनाए चवंदा हाणे छा कयूं कि हाणे कुझु कोन्हे कयूं अब हाणे ही करप्शन कमांड लुटजी वई सिंध लुटे विया निकिरूं हींअर न ख़बरदार हींअर पाण पढ़ूं पिया अञा पाण सम्झा कोन्हे समाज खे सम्झणो आहे 70 सालनि खां समाज खे सम्झो पिया हाणे निकिरूं पीपुल्स पार्टी न ख़बरदार अञा कोन सम्झाई अञा 40-50 साल ॿियो सम्झबो 100 साल ॿियो सम्झबो पोइ समाज खे बदिलाइबो तेसी कम लही वेंदा हलिया मुड़ुस वञी बंगले सां लॻंदो घर वञी बंगले सां लॻंदो त भई असां पासे हाले जी हुई पाणी ईंदो पोइ चवंदा फलाणो फलाणो कमु थी वञी बंगले सां लॻो तूं अञा ख़बरूं वेठो करी इहे वेठा ख़बरूं कंदा हाणे जेके वॾेरा आहिनि इन्हनि वॾेरनि खे तव्हीं चवंदो त कमांद जो अघु कोन्हे चवंदा शहीदनि जो काफ़िलो आहे अब शहीदनि जी काफ़िले जी ॻाल्हि कोन थो पुछां कमांद जो अघु बि पुछां शहीदनि जो काफ़िलो आहे घड़ी ख़ुदाबश में शहीद दफ़न आहिनि अब उहा सभु सही ॻाल्हि आहे बिलावल साहिबु तूं ॿुधाए त सिंध जूं अस्पतालूं घणियूं आहिनि चयो हुनखे छॾ अमा जो गुज़ारे वई अब अमा गुज़ारे वई अमा असां कोन मारी असांजी भेण हुई तोखां शायदि 2 रतियूं ॾुख असां सिंध जे माण्हुनि खे वधीक हुजे तूं त अमा जी तारीख़ ते कोन वियो केस जी तारीख़ ते फोटो ॾेखार अमा जी केस जी तारीख़ में तूं ऐं अदियूं ऐं पिणे वियो हुजे कॾहिं तव्हीं त विया बि कोन्हे अमा वई बाबा तूं ॿुधाए त सिंध जी ज़रई ज़मीन तबाह थी वई कि अमा गुज़ारे वई बाबा अमा गुज़ारे वई अमा त मुंहिंजी बि गुज़ारे वई आहे अमा पाण इलाही सारा झूना विझनि अमा गुज़ारे वई उन्हनि खे चऊं कर्ज़ जा पैसा ॾे अमा गुज़ारे वई बाबा अमा गुज़ारे वई कर्ज़ जा पैसा ॾे अमा गुज़ारे वई ॾाढो बाबा दोस्त अली कटोड़े जो पुटु मूंखां फटो अची वञे चवां बाबा फटफटे वापसि करजे बाबा दोस्त अली गुज़ारे वई बाबा गुज़ारे वई तूं नौकरी नहीं फटफटो ॾे कि फटफटे चल बाबा शहीद हो बाबा शहीद हो मुंहिंजी मोटरसाइकिल वापसि करजे बाबा शहीद हो आया लतीफ़ अली जा पैसा वापसि ॾे कि अमा जी ज़रीना बल गुज़ारे वई अमा गुज़ारे वई मूंखां पैसा वठी वई चल न अमा गुज़ारे वई आहे शहीद आहे शहीदनि जो काफ़िलो आहे शहीद फाज़िल राव जो पुटु चयो बाबा ट्रैक्टर वापसि कोन ईंदो बाबा शहीद हो शहीद ही हुकूमत है ना हुकूमत में ज़राअत तबाह कई अथव सिंध जी ज़राअत जी बेड़ी ॿोड़े छॾी अथव सिंध जा शहर मलिक रियाज़ खे ज़ुल्फ़कार आबाद जे नाले में ॾेई छॾिया अथव कराची में करोड़नि खां वधीक ॿिया माण्हू आबाद पिया कयो सिंध जो कोयलो खपाए छॾियो सिंध जे कोयले जो अधु मर्कज़ खे लिखी पढ़ी ॾेई छॾियो सिंध जो पेट्रोल ऐं गैस न सांगड़ मां निकिरंदा आहिनि सुप्रीम कोर्ट जे अॻूणे चीफ जस्टिस चयो हो त सांगड़ खे जेको तेल ऐं गैस जे कंपनियुनि मां पैसो पियो मिलियो उन मां ई सांगड़ ज़िलो पेरिस थी वञणु खपंदो हो सांगड़ जा माण्हू पिननि पिया पोइ 10 साल तव्हांखे पिनाए ढोड़ाए आख़िर में 10 साल फार्मूलो छा आहे 10 साल तव्हांजे 2 किलोमीटर रोडनि लाइ हर साल 2 करोड़ आया 10 सालनि में आया 20 करोड़ 9 साल में को कम कोन कंदा आखिरी साल में 2 करोड़ में 50 लाख खर्च कराए वो हिकिड़ो मेल या 5 मेल रोड ठाराईंदा पाण सिंधी जे तो पुछंदासीं अब रोड नेट ठही पाण जो हिसाब कोन कंदासीं त 10 साल उहे 2 करोड़ इन्हनि किलोमीटरनि जा 10 साल खाधा विया आखिरी साल में अची 6 महीननि में वो रोड ठारायूं वरी जून जुलाई में मींहुं वसंदो इहो रोड उखड़जी वेंदो वरी 10 साल वेठा हूंदासीं तव्हां आखिरी हिसाब कंदो त आख़िर में 2 किलोमीटर ठहियो वाह साईं वाह नेट रोड ठही तव्हां सां हुननि जो फार्मूलो इहो आहे त हिननि खे एॾो ढोड़ायो एॾो पुछड़ो कयो सिंध जे माण्हुनि खे एॾो ज़लील कयो एॾो रुस्वा कयो एॾी हुननि जी तौहीन कयो एॾो उनखे निपुड़ियो एॾो उन्हनि खे चिलियो एॾो उनखे चिथाड़ियो जो आख़िर में उन्हनि खे 4 आने जो टुकड़ो उछलाए ॾियो त उन टुकड़े जे पोयां टोड़ंदा वञो एॾा मजबूर हुजनि एॾा महरूम हुजनि मुंहिंजो अंदरि तो सड़ंदो सिंध जी न्याणियुनि खे जिन वटि गैस आहे जिन वटि पेट्रोल आहे सिंध जूं न्याणियूं जिन जी वो न्याणियूं माऊं आहिनि असांजी उहे हिन वतन जूं मालिकाणियूं आहिनि उन्हनि माउनि में उहे बख़्तावर जूं वारसियाणियूं आहिनि मारवी जूं ससुई जूं सोहणीअ जूं नूरीअ जूं वारसियाणियूं आहिनि उहे असांजूं माऊं उहे दादी लीला जूं वारसियाणियूं आहिनि उहे जीजी ज़रीना बलोच जूं वारसियाणियूं आहिनि उहे सिंध जूं मायूं असांजे अबनि ॾाॾियूं नदी ख़ैर निसा जाफ़री जूं पोपटी हीरा नंदाणी जूं सुंदरी उत्तम चंदाणी जूं वारसियाणियूं आहिनि इहे माऊं ऐं भेनरूं मारवीअ जे मुल्क जूं असांजूं औरतूं ग़ज़ाला बतूल सिद्दीकी जूं साथियाणियूं ऐं भेनरूं उन्हनि भेनरुनि खे 500, 1000, 1500 जे इनकम सपोर्ट प्रोग्राम जे कार्डनि लाइ उन्हनि खे रुस्वा कयो थो वञे कतारनि में
जिन जो वतन हुजे, तव्हांजी ज़मीन हुजे, उन ज़मीन ते कब्ज़ो करे 1000 एकड़ तव्हांजी हुजे, पोइ तव्हीं पिनंदा वठो, पोइ 1000 एकड़ ते जेको क़ाबिज़ हुजे सो तव्हांखे वरी 5 किलो तव्हांजे ई ज़मीन में पोखियल कणक मां 5 किलो कणक कढी ख़ैरात में ॾे, त ज़कात में 5 किलो खणी वञे ऐं असीं वरी ताड़ियूं वॼाईंदा, टिपा ॾींदा, दुआऊं कंदा, वॾेरा जग जहान आबाद हुजनि, वॾेरा ख़ुदा करे तुंहिंजा ईंदड़ नस्ल ऐं तुंहिंजा बच्चा आबाद रहनि, तो असांखे 5 किलो खैरात जी कणक ॾिनी। ज़मीन मुंहिंजी 1000 एकड़ मुंहिंजा, उन ते कब्ज़ो करे विया, उन 1000 एकड़ मां हज़ारे लखे खरार मण कणक पैदा कयूं, उन मां 5 किलो वरी मूंखे आख़िर में खैरात में ॾिनो, उन में वरी आउं झुमरियूं पियो वणा, नचा पियो, टपा पियो, त 5 किलो ज़कात में मूंखे कणक ॾिनी आहे वॾेरे, त हीअ सिंध तव्हांजी आहे। उन सिंध में तव्हांजो ऐं असांजूं अमड़ियूं, ही ज़मीन जे पीउ जी आहे, ही ज़रदारी साहब जे वालिद बुज़ुर्गवार ॾाढे बुज़ुर्गवार जी आहे, ही मुराद अली शाह जे पड़दादे जी ज़मीन आहे, सांगड़ जी, थर जी, ठटे जी, सिजावल जी, कंदकोट जी, शिकारपुर जी, किथां जी पड़दादनि तड़दादनि जी आहे, कंहिंजी आहे, को सर शाहनवाज़ भुट्टो खणी आयो पाण सां गॾु जूनागढ़ मां, सिंधियुनि जी ज़मीन आहिनि, उन सिंधियुनि जी ज़मीन खे विकिणी छॾियो, तव्हांजो कमान तबाह करे छॾियूं, तव्हांजो कणक तबाह करे छॾियूं, उत्तर सिंध जूं सारियूं तबाह करे छॾियूं, उत्तर सिंध जे सारनि जा आबादगार पिननि पिया, पोइ वरी तव्हांजे माउनि खे जेके मालिकाणियूं हुयूं उन्हनि खे 500,000 रुपए जा बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जा सो हिकिड़ो कार्ड वफ़ा कजो। हुकूमत नवाज़ शरीफ़ जी नालो बेनज़ीर इनकम सपोर्ट, माण्हू सम्झनि त बेनज़ीर साहिब जे पीपल्स पार्टी थी घरां ॾे, वफ़ाक़ी हुकूमत तंहिं में इमदाद वरिती ॿियनि मुल्कनि खां, उन मां इनकम सपोर्ट प्रोग्राम जा 1000 रुपया 1500 रुपया, ऐं सिंधी माण्हू पिने पियो ऐं उनखे पिनंदड़नि खे वरी चवनि पिया त जेकॾहिं तीर ते ठपो न आई त तुंहिंजो नालो कटिजी वेंदो, पोइ वरी 1500 कोन मिलंदा। उहो सिंधी वीचारो साधो, हुनखे ख़बर ई कान्हे त इलेक्शन कमीशन सां त वास्तो ई कोन्हे, हू सम्झो तो वाकई अलाए को ठपो तीर ते न हणंदुसि त इहो 1000 रुपयो फ़क़्ति, हुनखे ख़बर ई कान्हे इलेक्शन ॿिए पासे, उहो इलेक्शन कमीशन आहे, ही ॿियो इदारो आहे, हुनजो वास्तो ई कोन्हे, हू सम्झो तो वाकई मूं वारी ज़ाल, मूं वारी मासी पुफी जन्नत ठपो न आहे तीर ते त 1500 रुपया मासी जन्नत वारा हलाए वेंदा। मासी जन्नत डब में वेठी आहे, उनजे सॼे घर खे एॾो पिनाए ग़रीब कयो अथनि त मासी जन्नत खे बि 50 रुपया खपनि उहे, मासी जन्नत मिली, मासी जन्नत आहे अरबपति, उनजी सिंध आहे अरबपति, उहा मासी जन्नत 50 रुपए लाइ पिने थी। थर जितां जिप्सम पियो निकिरे, जितां कोयलो पियो निकिरे, दुनिया जो 6 नंबर वॾो ज़ख़ीरो, उते न माण्हू पिननि पिया। सिंधी हिंदुनि जूं न्याणियूं खणियो, उन्हनि खे फोर्स कन्वर्जन कयो, वरियो सिंधी वरी छा कजे, बुढ़ी मरण जो मक़ाम आहे, छा कजे, माण्हू खे शर्म थो अचे, ॻाल्हि कंदे शर्म थो अचे, त सिंधी हिंदुनि जूं न्याणियूं खॼो वञनि, फोर्स कन्वर्जन करियो, वरी हिकिड़ा ॿिया सिंधी हिंदू आहिनि जेके हुननि जे हथ पिया चुमनि, ही लहे जो पीपल्स पार्टी जो वॾेरो हुकुमरान, ऐं हू सिंधी MNA MP हुनजे हथ पियो चुमे। मिठी में 2 वापारी क़तल थी विया आहिनि, को धणी धोणी कोन्हे, कूड़ो ड्रामो कंदा आहिनि, पहिरीं अख़बार में हिकिड़ो कूड़ो ख़बर हलाईंदा आहिनि, कूड़ी अफ़वाह त बाबा कातलनि जा ॿ कातल गिरफ़्तार थी विया, पोइ उहे गिरफ़्तार हूंदा कोन्हनि, अख़बार में ख़बर हलंदी आहे, पोइ उस माण्हुनि खे ॾंढ ईंदो आहे त मथां गिरफ़्तार थी विया, पोइ 4-5 जी ॻाल्हि छॾी वेंदी, पोइ चवंदा कूड़ गिरफ़्तार कोन थियो। जीअं असांजी नंढड़ी ज़ैनब 5 ॾींहंनि खां ॿुधो पिया त ज़ैनब जा कातल गिरफ़्तार, पोइ ख़बर पवंदी कोन्हनि, पोइ चवंदा तहक़ीक़ात कई, अॻे ॿार साड़े कढियाऊं, तेज़ाब जे ड्रमनि में विझी वियो, बची वियो, अलाए केॾा हले वञे, पोइ ॾिठो त हथोड़ा ग्रुप आहे, केॾा भॼी वियो, पोइ चऊं कराची में मायुनि खे छुरा पियो हणे, पोइ इहो बदिलियो हूंदो कोन, घुम थी वेंदो। तव्हांखे ख़बरूं ॿुधाईंदा त मिठी जे हिंदू वापारियुनि जा कातल गिरफ़्तार आहिनि, उहे ज़ाहिर थींदा कोन, ऐं पोइ MNA MP वरी हथ पिया चुमंदा। तव्हांजूं रिंकलूं, लताऊं, आशाऊं इहे अगवा थी वेंदियूं, ऐं लाड़काणे में वरी उन्हनि जा साथी सिंधी हिंदू से वरी बिलावल सां ॾियारी जो केक पिया कढींदा, ॾियारी जो केक मूंखे पिकाई पई, मूंखे सची बची असांजे घर जी, असांजे राज जी, असांजे सिंध जी, असांजे मुल्क जी का न्याणी क़तल थी वञे ऐं जिन माण्हुनि खे गिरफ़्तार करणो हुजे उहे उन्हनि जी मशहूरी पिया कनि, ऐं असीं वरी उन्हनि सां केक वेठा कटियूं स्टेज ते थी, ॿुधी मरण जो मुक़ाम, सिंध जे माण्हुनि लाइ ॿुधी मरण जो मुक़ाम। तव्हां जिन जिन खे कमांद जे, सारनि जे, कणक जे, मिर्चनि जे, फुटनि जे वापारनि खे तबाह थियो आहे, उहे वरी त पीपल्स पार्टी जेके MNA MP वज़ीर खे वञी स्टेज ते हथ ॾींदो, त मुंहिंजे लाइ ॿुधी मरण अलाए कीअं था हथ ॾियो, तव्हीं कीअं, तव्हीं ॿियो सची पंहिंजी सोचो, तव्हीं हथ ॾियो कीअं था, तव्हां सभु तव्हांजी दिलि कीअं थी चवे, हिन जी पार्टी आहे,
ही जेको वेठो आहे एमपी एमएनए इहो सिंध असेंबली में वोट पियो ॾे त कमांड जो अघु 130 खां मथे न ॾियो ऐं तव्हां खे लठियूं पियो हणाए तव्हांजी भेनरुनि खे कुटराए पियो ही एमएनए एमपी ही वज़ीर ऐं उहो वज़ीर वरी जाम साहब में उहो वज़ीर बेराणी में सांगड़ में टंडे आदम में शहदादपुर में स्टेज ते खिपरे में आयो आहे तव्हां वरी स्टेज ते वञो न हथ पिया ॾियो तव्हांखे को ज़मीर जी ज़रड़ी आहे तव्हांखे माना हीरो हिते वेठल न सॼी सिंध जा माण्हू कादकोट जा शिकारपुर जा लाड़काणे जा उन्हनि खे खुटको आहे त हिन पीपल्स पार्टी जे दौर में बेनज़ीर जे खूनी जो एहतसाब न थियो असांजी भेण बेनज़ीर जा कातिल गिरफ्तार न थिया सदर हिननि जो आसिफ ज़रदारी वज़ीर आज़म हिननि जो यूसुफ रज़ा गिलानी ऐं राजा परवेज़ हुकूमतूं हिननि जूं असांजी भेण जा कातिल गिरफ्तार न थिया असांजे भाउ मुर्तज़ा भुट्ट जा कातिल गिरफ्तार न थिया असांजे भाउ बशीर ख़ान कुरैशी जो अज़ालो न थियो असांजे भाउ ख़ालिद महमूद सूमरे जो अज़ालो न थियो असांजे एसयूपी जे एसटीपी जे जस्कम जे क़ौमी अवामी तहरीक जे ग़ज़ाला बतूल सिद्दीकी सतार उनड़ शबीर बुलेदी एजाज सरवर नवाज़ कंगराणी आशिक़ जुनेजा दर्जने माण्हू उन्हनि जो हिसाब कोन थियो सिंध जे हर पॉलिटिकल पार्टी फंक्शनल लीग खां वठी कॉम्प्रेस पार्टियुनि ताईं JUI खां वठी शहरी सिविल सोसाइटी जे कराची में मरदड़ उन्हनि भेनरुनि ताईं जेके उर्दू ॻाल्हाईंदड़ हुयूं जिन खे दहशतगर्द मारे छॾियो साफ़िन खां वठी वापारियुनि ताईं उन्हनि सभिनी जा खून लुड़ी विया ऐं पाण उन्हनि खे हथ पिया ॾियूं पाण उन्हनि सां फोटू पिया कढायूं ऐं पोइ इहे वॾेरा जिन तव्हांजे कमाल खे लुटियो तव्हांजूं ज़मीनूं लुटियूं तव्हांजो पाणी लुटियो ऐं तव्हांजी आदमशुमारी ते सौदेबाज़ी कयूं सिंधियुनि खे इहो अहसासु आहे त तव्हांजी आदमशुमारी 7 खां 8 करोड़ हुई पर हिननि खे चयो वियो वफ़ाक़ी हुकूमतनि खे चयो त आदमशुमारी ते स्टैंड वठंदो त अयान अली डॉक्टर आसिम शर्जील मंजूर काका अनवर मजीद इन्हनि मां कंहिं हिकिड़े खे बि रिआयत कोन मिलंदी पोइ आसिम जी आज़ादीअ लाइ हिन आदमशुमारीअ ते हथु खयो ऐं सिंध जी आदमशुमारी ते सौदेबाज़ी करे सिंध जो तइदाद घटि ॾेखारे छॾियूं तव्हांखे अहसास ई कोन्हे इहो सिंध जे माण्हुनि खे अहसास ई कोन्हे सिंध जा माण्हू मार्च करे वेठा आहिनि ऐं पोइ 3-4 महीननि खां पोइ इलेक्शन थींदी पोइ तव्हीं सभु ठपे पे ठपा तीर पे ठपा करते डोड़दा वेंदो पोलिंग स्टेशन ते वञी पोइ चवंदो त असीं आयादुद्दीन पली जे MNA पीपल्स पार्टी जा माण्हू आहियूं असीं अनवर सुमरे MPA पीपल्स पार्टी जा माण्हू आहियूं असीं शाज़िया मरी जा माण्हू आहियूं असीं जाम मदद अली जा माण्हू आहियूं असीं जाम नफ़ीस जा माण्हू आहियूं असीं फलाणे खाने जा माण्हू आहियूं असीं फलाणे खाने जा माण्हू आहियूं कीअं बि आहे पर मिलण जो ज़बरदस्त आहे आयादुद्दीन पली जो कीअं बि आहे पर तॾहिं जो खान आहे मानी खाराईंदो आहे लंगर हले पियो शादियूं का बि कोन छॾींदो आहे परणे ते ईंदो आहे मरणे ते ईंदो आहे तॾहिं ते पहिरीं सभ खां पहिरीं आयो कुल उॾे वियो बाबा 5 साल 5 अरब रुपया लुटे पोइ हिकिड़ो कुल्हे ॾियण में सौदो बुरो आहे छा कंहिं तक में घणा माण्हू गुज़ारे वेंदा 5 सालनि में 100 भला गुज़ारींदा 500 गुज़ारींदा 500 माण्हुनि खे अची कुल्हो ॾेई वञे माण्हू 5 मिंट ऐं 500 माण्हुनि खे 1000 कुओ ॾेई वञे 500 माण्हुनि खे 1000 कुओ ॾियण घणो थियो 5 लख रुपया 2-2000 ॾेई त 10 लख रुपया 5-5000 ॾेई उहे जा त 25 लख रुपया 25 लख रुपया ॾेई तव्हांजे ज़िले ऐं तव्हांजे तक जा 5 अरब रुपया लुटे वञे धंधो आहे ॿुधंदो पिया कनि पोइ ॾेई विया हार पाराए विया हथ ॾेई विया प्रेस क्लब खे अची 50,000 चंदो ॾेई विया वकीलनि जी वकील जी बार एसोसिएशन खे अची 2 लख रुपया ॾेई विया वकीलनि वरी हार बार पाराए असांजे बिरादरी जे वकील हार बार पाराए MNA MP साईं ज़ियाल अंजार साहिब अची वियो सोहेल अनवर सियाल अची वियो मुराद अली शाह अची वियो 2 लख रुपया ऐलान करियो 12 लाख असां चपाड़ी ख़ुशि थी हलियासीं आबादगार फोरम जे चेंबर में अची वियो पैसा ॾेई वियो मानी खाराए छॾियूं जर्मनी वफ़्त मोकिले छॾियूं ऑस्ट्रेलिया मोकिले छॾियूं उहो जेका आबादगार तहरीक जा अॻुवान से वञनि पिया जर्मनी कैनेडा उते सरकारी ख़र्च ते ₹1 लख टिकट ₹1 लख होटल जो 2 लख रुपयनि में हुननि खे ख़रीद करे वरितो अदीब शाइर के सेमिनार में तकरीर करायूं उनके कॉन्फ्रेंस में ॾिनो कलंदर जो अवार्ड ॾेई छॾियो सचल जो अवार्ड ॾेई छॾियो लतीफ़ जो अवार्ड ॾेई छॾियो 50,000 रुपया 2 लख रुपया ॾेई छॾियो हिकिड़ी कूड़ी सची कमेटी में खड़ी छॾियो बाबा सिंध जे अदीबनि जे अलाउंस ला फलाणी कमेटी उन जो मेंबर आया बड़ी ख़ुशि थी वियो ऐं कमेटी जो मेंबर आहे मानी वेठो खां बिस्किट वेठो खां बिस्किटनि जे मथां तिरनि लॻा पिया आहिनि तिरनि वारा बिस्किट वेठो खां तिरनि जे बिस्किटनि में मूं सिंध जा टपड़ सभु विकिणी ॾेई छॾिया तिरनि जा बिस्किट सरियमि 50,000 रुपया लिफ़ाफ़े में मिलियमि हिकिड़ो फोटू निकितो वज़ीर सां हिकिड़ो कूड़ो सचो बिलो मिलियो जंहिंते सोनो पाणी चढ़ियो पिया मूंखे अवार्ड मिलियो मुंहिंजा ठठ थी विया फोटू अची क़ौम विकिणी छॾियूं केॾी सस्ती विकिणी केॾी हक़ीर अघ ते विकिणी छॾियूं इख़बारनि खे इश्तिहार ॾेई छॾींदा
आखिर में इश्तिहार ईंदो बाबा शहीद राणी जी सिपाही अदी फरियाल अचे पई अॼु बि अख़बार आहे हिकिड़े अख़बार में इश्तिहार लिखियो पिया अदी फरियाल के फलाणे ज़िले में अचण ते वेलकम चयो उहो इश्तिहार 5 लख रुपए जो हूंदो 10 लख जो हूंदो भला फ्रंट पेज जो इश्तिहार 5 लख रुपयनि में अख़बार राज़ी थी वई अदी फरियाल ख़बर अचे पई अदो फलाणो मुराद अली शाह 7 में इफ्तिताह कंदो 10 लख जो इश्तिहार वो मैनेज सब मैनेज पिया थियनि everything is being managed everything is being controlled everything is being manipulated हर शे कंट्रोल में है हर शे पैसनि ज़रिए ख़रीद पिया कनि उस्तादनि जा 2 ग्रुप ठाहे ॾींदा आबादकारनि जा 4 ग्रुप ठाहे ॾींदा परदेही तंज़ीमुनि जा 10 ग्रुप ठाहे ॾींदा सियासी पार्टियूं ख़रीद करण के पंहिंजी बी टीम बनाए वठंदा उहा सियासी पार्टियूं वॾियूं ख़बरूं पियूं कंदियूं मज़ामती जंग इनकलाब बॉल्शेविक रिवॉल्यूशन मज़ामती जंग क्लाशनकोव खणी वञण असल में वेठा हूंदा राति जो कंहिं न कंहिं बंगले ते के अरबपति पीपल्स पार्टी जे माण्हू सां उतां 10 लख रुपया 50 लख रुपया महीनो पियो ईंदो वाटर कोर्स निकिरी ईंदो कब्ज़े जी ज़मीन लाइ ख़रीद थी वेंदो ॿिए खे चई छॾींदा त तुंहिंजे फलाणे तक खे टोड़ियूं था अॻूणे तक जे तूं एमपी बीठो आहीं उते टोड़े हाणे 2 तक था कयूं हिकिड़ो तोखे ॾींदासीं हिकिड़ो ॿिए खे उहो कौम परस्त ख़ामोश थी वेंदो अब अॼु तां तूं अमे बीहंदो ई हाराईंदो ई उते 2 तक था कयूं एमपी ते हाणे 2 तक थींदा हिकिड़ो तोखे साफ़ी कढी था ॾियूं उन तरह जे फलाणे वॾेरे सां असीं होई कोन था ठहूं उन बग़ावत कई आहे तंहिंजे करे उनखे सेखात ॾियण लाइ तोखे एमपी कराईंदासीं उहो वॾेरो बि ख़ुशि थी वेंदो उहो पीर सैयद बि ख़ुशि थी वेंदो एवरीथिंग इज़ बीइंग मैनेज्ड आउं तव्हांखे अपील कोन करण आयो उथी खड़ा थियो जंग कयो जीअं वणेसि थी कयो सागड़ ज़िलो तव्हांजो आहे ईअं हलाइण चाहियो था हलायो थर जा थरी कुझु नथा कनि ऐं छा कंदो आउं वञी अपील करे सघां थो त अहमद कयो सम्झो ॻाल्हि सम्झाए सघां थो अंग्रेज़ी में चवंदा आहिनि त तव्हीं घोड़े खे ॻिचीअ खां झले वाह ताईं वठी वञी सघो था पर घोड़े खे ज़ोरीअ पाणी कोन था पियारे पाणी घोड़े खे पाणी पीआरे तव्हांजे वस में इहो आहे जो घोड़े खे गहले वञी वाह जे किनारे ते बीहो हाणे एॾी तव्हां में ताक़त कोन्हे जो ॻिची झले घोड़े जी टुडी ॾियारो पाणी में न पीए उहो घोड़ो पाणे पीए असांजो फर्ज़ आहे तव्हांखे अची सम्झायूं तव्हां सां जुठ कहिड़ी पई थिए उन जुठ खां पोइ बि तव्हीं चओ सही ज़िंदाबाद बिचा तीर बिचा तव्हांजी मर्ज़ी तव्हांजी दिलि चए बिचा तीर बिचा छपे पे टपा तीर पे टपा डोड़ंदा वञो बिरयानी जो पाव मिलंदो अदा छा थो चई न तूं अकेलो पियो चई ही त चवंदा असीं हुन सां गॾु छा चओ पीपल्स पार्टी जो वोट केरु ॾींदो जेके हथ हेठि कयो कान त ॾींदा छा अदियो तई भई छा ॾींदो कोन ॾींदियो पक मुड़साणो वाइदो खोटाणो वाइदो ठीकु आहे ज़बरदस्त पर इहे त तव्हीं हिते 500,000 माण्हू हुयो ॿी जेका सिंध पखड़ी आहे ॻोठ में वञो पाड़े में वञो जेको टाइम कचहरी जो रात में टीवी था ॾिसो जेका चांहि जे कोप ते होटल था वेहो था जेके भेनरूं घरनि में मानी पचाइण खां पोइ कचहरी जूं कनि ॿियनि पहाड़नि में वञो उन्हनि खे वञी ॿुधायो त सिंधियो तव्हां सां 10 सालनि खां कहिड़ो असरु थियो आहे ज़रदारी साहब लाइ हिकु कबाबनि जो गाॾो आहे कबाबनि जे गाॾे ते कबाब ख़तमु थिया गाॾो उते ज़ंजीर सां ॿधी हलियो वेंदो परॾे हुनजो वास्तो कोन्हे को बि उहो हलियो वेंदो ॿाहिरि खरबे रुपया ॿाहिरि अथनि ऐं ही जेका ॿी मखलूक आहे जेका केपीके में वेठी आहे पंजाब में वेठी आहे उन्हनि जो वास्तो कोन अथव उन्हनि सिंध एजेंडा अथई कोन्हे उन्हनि मां के तालिबान सां तलका ठाहिण पिया चाहिनि उन्हनि जी पंहिंजी हुकूमत में ई तालिबान मज़बूत पिया थियनि ॿियनि जे इलाइक़नि में वरी सादरन पंजाब में तालिबान मज़बूत पिया थियनि ॿिन्ही सूबनि में जेके हुकूमतूं आहिनि उन्हनि सिंध खे कुझु कोन ॾिनो ऐं ही बि कुझु कोन ॾींदा तंहिंजे करे सिंधियो तव्हांजो ही भाउ तव्हांखे चवण आयो आहे पंहिंजे सिफ़नि मां सादा गरीब शफ़ाफ कमज़ोर पर ज़हनी तौर ते हिमालय जहिड़ा इरादा रखंदड़ गरीब माण्हुनि खे अॻियां आणियो उन्हनि खे पंहिंजे पेरनि ते बीहारियो वॾेरनि जे आॾो अखियुनि में विझी इनकार कयो ऐं वॾेरो कहिड़ी पार्टी जो हुजे पीपल्स पार्टी जो हुजे या कंहिं लीग जो हुजे जेकॾहिं हुनजो माज़ी दागदार आहे उन वोट कयो आहे सिंध जे ख़िलाफ़ त उहो उनजे लाइ केरु वञी करे त तूं हुनखे चओ अखियुनि में विझी तूं गद्दार आहीं तो सिंध जो सौदो कयो आहे तोखे ठाहिण न थींदो तोखे वोट कोन ॾींदासीं ऐं तोखे जूतनि जो हार खिची में विझंदासीं जीअं